नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी। नज़र विझूं था वक़्तां जी ख़ास ख़बरुनि ते। इस्लामाबाद में फसादी मार्च के कंहिं बि सूरत में दाख़िल थियण न ॾींदासीं। मुल्क के फसादी जथनि ऐं शिरपसंद अंसरनि जे रहम करम ते नथो छॾे सघिजे। वफ़ाक़ी घर वज़ीर राणा सनाउल्लाह जूं इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हियूं। चवे त हुकूमत इस्लामाबाद जे फूल प्रूफ सिक्योरिटी लाइ लाहौर जी तर्ज़ ते इस्लामाबाद सेफ सिटी खे जदीद तरीन बणाइण जो इरादो रखे थी। अमन मान लाइ इस्लामाबाद पुलिस ऐं फ्रंटियर कॉन्स्टेबलरी खे वधीक माली टेक्निकी वसीलनि तोड़े लीगल सपोर्ट ॾियण जो बि फ़ैसिलो कयो वियो आहे। कराची में जेल चौरंगी वटि 15 माड़ इमारत के लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। सुपर स्टोर जे बेसमेंट में लॻल बाहि शिदत अख़्तियार करे वरिती। बाहि विसाइण लाइ सॼे शहर मां फायर ब्रिगेड गाॾियुनि खे तलब कयो वियो। पाक नेवी बि बाहि विसाइण में इंतज़ामिया जी मदद करे रही आहे। साबु साड़जण सबबि हिकु शख़्स फौत थी वियो। एडमिनिस्ट्रेटर कराची मुर्तज़ा वहाब जो चवण आहे त इमारत मां माण्हुनि खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वियो आहे। बाहि लॻण जा कारण अञा ताईं साम्हूं न आहिनि आया। इस्लामाबाद हाई कोर्ट में परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि खे वोट जे हक़ खां महरूम रखण ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स न त पहिरीं ऐं मौजूदा कानून में बि समुंड पार पाकिस्तानियुनि खे वोट जे हक़ खां महरूम न कयो वियो। ज़ाहिरी तौर अॻूणी हुकूमत पारां कयल तरमीम सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले मुताबिक़ न हुई। परॾे में रहंदड़ पाकिस्तानियुनि जे वोट जो सिर्फ़ तरीक़ेकार तय करणो आहे। यूक्रेन रूस जंग सबब पूरे ख़िते खे ॾुखियायूं पेश अची रहियूं आहिनि। कोरोना वायरस दुनिया में मुआशी तबाही मचाई। तुर्की जे वापारियुनि खे पाकिस्तान में सीड़पकारीअ जी दावत ॾियां थो। ॿिन्ही मुल्कनि जूं ॿोलियूं धार धार पर सक़ाफ़त हिक जहिड़ी आहे। तुर्क क़ौम कॾहिं बि पंहिंजे दोस्तनि खे नाहे विसारींदी। पाकिस्तान ऐं तुर्की ॾुखियनि वक़्तनि में बि हिक ॿिए जो तमामु घणो साथ ॾिनो आहे। पाकिस्तान मुआशी चैलेंजिस खे मोड़ण लाइ कमु करे रहियो आहे। पाकिस्तान ऐं तुर्की विच में टेक्सटाइल इंडस्ट्रीज़ में मौक़िया मौजूदु आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो अनकारा में पाक तुर्क बिज़नेस काउंसिल खे ख़िताब। ॿ हज़ार अरिड़हं में भर्ती थियल उस्तादनि ऐं NTS पास उम्मीदवारनि जे मुतालबनि जी मञता लाइ कराची प्रेस क्लब आॾो एहतजाज। CM हाउस ॾांहुं वधण जी कोशिश। पुलिस सां चकरियूं। सिंध पुलिस 20 खां वधीक एहतजाज कंदड़नि खे गिरफ़्तार करे वरितो। मलीर जे साबू गबोल ॻोठ में वहशी जवाबदार पारां ॿारड़ीअ सां जिनसी ॾाढाई वारे वाक़े जो SSP नोटिस वठी छॾियो। जवाबदार खे गिरफ़्तार करे मथस FIR दाख़िल कई वई। SSP इरफान बहादुर जो चवण आहे त मुतासिर ॿारड़ी वालिद ऐं शाहिदनि जा बयान कलमबंद कया आहिनि। मुतासिरनि सां इंसाफ़ कयो वेंदो। ठारूशाह पुलिस दरबेले मां खंभ जी वियल वापारी इकराम कुरैशी जी गिरफ़्तारी ज़ाहिर करे छॾी। मथस नकली ज़रई दवाऊं ऐं भाण विकिरो करण जो केस दाख़िल। वारिसनि ऐं शहरियुनि जो चवण आहे त वापारी इकराम शरीफ़ इंसान आहे। मथस दाख़िल कूड़ो केस ख़त्म करे खेसि आज़ादु कयो वञे। ऐं सिंध में पाणी जी खोट बरक़रार। मीरपुर साकरो तालुक़े में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो क़ौमी शाहराह ते लेट स्टाफ वटि एहतजाजी धरणो। सकरन भरिसां ॻोठ सूमर लुंड जी पुछड़ीअ जे आबादगारनि जो एहतजाजी मुज़ाहिरो। नसीराबाद में क़ौमी अवामी तहरीक अवामी वर्कर्स पार्टी ऐं PP शहीद भुट्टो पारां पाणी जी खोट ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हंयो वियो। पीर ॻोठ वेझो वॾा मैसर जे आबादगारनि अलहदाद शाख में पाणी जी चोरी ऐं खोट ख़िलाफ़ एहतजाज कयो। अॻवान चवनि था सिंध मां पाणी जी अथरादू खोट ख़त्म करे सिंध खे बंजर थियण खां बचायो वञे।